नौशीन काज़मी के वाक़े ख़िलाफ़ सिंध प्रोफेसर लेक्चरर एसोसिएशन पारां अॼु दादूअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन सिलसिले में असीं एहतजाज कंदड़ कॉलेज साइड जे प्रोफेसरनि थोरे लेक्चरनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो उन वाक़े बाबति छा चवणु आहे। ही पहिरियों वाक़ियो कोन थियो आहे। पहिरियां बि असांजी नियाणियुनि जा लाश असांखे लाशनि जी सूरत में मिलियूं आहिनि ऐं हिन महिल बि इहो सिलसिलो जारी आहे। असीं चाहियूं था त इन जी हिकिड़ी फेयर ट्रायल थियणु घुरिजे, जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, जंहिंमें असुलु ज़िम्मेदार जेके आहिनि उहे तय थियणु घुरिजनि। न त बीइंग अ टीचर, बीइंग अ पेरेंट, केरु जेको आहे सो पंहिंजूं नियाणियूं जेको आहे सो इन इदारनि में मोकिलींदो। ऐं हिकिड़ी वॾी तशवीश आहे त इहो सिलसिलो माज़ी में बि जारी हुयो ऐं हाणे बि इहा जारी आहे त इन जी सदेबाब थियणु घुरिजे, प्रॉपर इन जी इंक्वायरी थियणु घुरिजे। अॼु असां कॉलेज उस्तादनि जी तरफ़ खां सिंध जे समूरनि कॉलेजनि में असां पंहिंजूं ॿाहुनि ते कारियूं पटी ॿधी करे असीं एहतजाज कयो आहे। असांजूं सुभाणे नियाणियूं इन्हनि इदारनि में वेंदियूं त असांखे हाणे सां ई इहो सोचण ते मजबूर पियो कयो वञे। असांजूं घरनि में जेके धीअरूं आहिनि उहे सोचण ते मजबूर आहिनि त सुभाणे उहो इन्हनि इदारनि में पढ़णु कीअं वेंदियूं। त हिननि इदारनि खे जेके संभालींदड़ आहिनि, असुलु ज़िम्मेदार असीं उन्हनि खे ई चवंदासीं, छाकाणि त जेको बि वाक़ियो थिए थो, कहिड़े बि क़िस्म जो वाक़ियो थिए थो, उन सभिनी जो ज़िम्मेदार उनखे संभालींदड़ ई हूंदो आहे। इन्हनि जी नाअहली आहे जेको हिकिड़ा वाक़िया थियनि था उन्हनि खे नज़रअंदाज़ करे था छॾनि, माण्हुनि जा एहतजाज थियनि था भरपूर, पर वरी उन्हनि खे उन्हनि जो का बि ॼण त कुझु करण लाइ तयारी कोन्हे। अहिड़ा वाक़िया जॾहिं बि जिते बि थियनि था त उन्हनि खे बाक़ाइदा गवर्नमेंट खे एफर्ट्स वठणु खपनि त वरी अहिड़ा वाक़िया न थियनि। क़त्ल जे वाक़े जी असीं भरपूर लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। अॼु असां हैदराबाद खां ॾुखियल ख़ानदान सां ॾुख वञण जे लाइ हिते पहुता आहियूं। ऐं चवां थो त हिन वाक़े जी जेतिरी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वञे उहा घटि आहे। असां वटि हिकिड़ो तबक़ाती निज़ाम आहे। काश जेकॾहिं असांजे आला अख़्तियारनि, अरबाब अख़्तियारनि सां हुक्मरान धणियुनि जी जेकॾहिं नियाणी हुजे हा त हिन वक़्त ताईं घणो कुझु थी चुको हुजे हा। असीं मुज़म्मत था कयूं त हिन वक़्त ताईं सिंध गवर्नमेंट उन इंतिज़ामिया ते को बि क़दम न खयो वियो आहे। सज़ा ॾिनी वञे जीअं अॻिते हली को अहिड़ो वाक़ियो जेको आहे न बणिजे। जेकॾहिं ही सूरत हाल हली, अॼु असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध में जेको आहे कारो ॾींहुं मल्हायो आहे। असीं ॾुखियल ख़ानदान सां हर क़दम ते गॾु आहियूं। इंतिज़ामिया पंहिंजी नाअहली खे लिकाइण जे लाइ हिन वाक़े खे जल्दीअ सां सुसाइड जेको आहे सो सॼो आहे त भई हीउ हिकिड़ो सुसाइड आहे, बल्कि उनखे चवणु ईअं ई घुरिजे हा त भई हिकिड़ी जुडिशल इंक्वायरी कॉल कई वञे हा ऐं उनखां पोइ जेको आहे हिकिड़ी कंप्रीहेंसिव इंक्वायरी खां पोइ चयो वञे हा त भई हीउ हिकिड़ो क़त्ल आहे या हिकिड़ो सुसाइड आहे या मर्डर थियो आहे। हुन हिकिड़ी पंहिंजी नाअहली खे लिकायो आहे। इन जे लाइ असीं सभु हिते अची गॾु थिया आहियूं। ही सिर्फ़ु हिकु उस्ताद जी हैसियत में, हिकु शहरी जी हैसियत में, हिकु पेरेंट जी हैसियत में असां मुतालबो था कयूं त नियाणियुनि जी जेका आहे सा तइलीम सेव कई वञे। छो त हिन क़िस्म जा वाक़िया जेकॾहिं थींदा रहंदा असांजे सिंध जे नियाणियुनि जी तइलीम पहिरीं ई पोइते पियल आहे। ऐं हिन क़िस्म जा वाक़िया थींदा, नियाणियूं मोकिलियूं था जेको आहे तइलीम जे लाइ, असांखे डेड बॉडीज़ जेका सुठियूं मिलनि। पेरेंट्स हिन जी जेका हिन वक़्त ताईं जेका पेशरफ़ थी आहे उन मां पेरेंट्स मुतमइन आहिनि, हर शहरी जेको आहे सो मुतमइन आहे। असां मुतालबो था कयूं त हिन जी अदालती जांच कराई वञे। असांजूं नियाणियूं घरनि में वेठल आहे जिन खे असां हाणे सोचूं पिया त यूनिवर्सिटियुनि में वञण वारियूं हुजनि। असां माइट असांजूं नियाणियूं हरास थी वियूं आहिनि अहिड़नि वाक़ियनि जो ॿुधी करे। असां चाहियूं था त हिन जी अदालती जांच कराई वञे ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे त जीअं जेके किरदार आहिनि उहे वाउखा थियनि। ऐं जी तव्हां एहतजाज कंदड़ प्रोफेसरनि थोरे लेक्चरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त नौशीन जो वाक़ियो जेको आहे उहो मज़मत जोॻो अमल आहे ऐं अहिड़ा वाक़िया सिंध जे तालीमी इदारनि में थियण जे करे त नियाणियुनि जे जेको तालीम मुतासिर थिए थी ऐं नियाणियुनि जे तालीम में रुकावटूं अचनि थियूं। ऐं हुननि जो इहो मुतालबो आहे त सिंध जे तालीमी इदारनि में अहिड़ा क़त्ल जेके थियनि पिया, नियाणियुनि जा क़त्ल थियनि पिया, उन्हनि खे रोकियो वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं माना सिंध जे नियाणियुनि जी तालीम में का रुकावट न अची सघे। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फताह शेख, टाइम न्यूज़ दादू।